नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के सिंदड़ी की खबर ॾिनो। सिंदड़ी में 1 महीनो अॻु फुलाडीअ जे वाटर सप्लाई ते तलाउ में पानी भरंदे 2 मासूम ॿार सेना धी खीमचंद ऐं धीरज पुट तारू महाराज जे फौत थियण ते सिंध सरकार जी अक़लियत जे मामलनि वारे वज़ीर पारां फौती ॿारनि जे वारसनि खे माली मदद जा चेक ॾिना विया। इन मौक़े ते यूसी चेयरमैन फुलाडीअ बाबू लक्ष्मण दास, माली ज़िले काउंसिल जे मेंबर एडवोकेट मुजीब शर, MPA ज़ुल्फ़ार शाह जे असिस्टेंट फारूक ख़ाशकेली फौती ॿारनि जे पीउ खीमचंद महाराज ऐं ताराचंद महाराज खे 50-50 हज़ार जा चेक ॾिना। इन मौक़े ते हिननि चयो त तक जे MPA ज़ुल्फ़ार शाह ऐं सूबाई वज़ीर हरीराम जी कोशिश सां मुतासिर कुटुंब खे 50-50 हज़ार जा चेक ॾिना आहिनि। कंहिं जी जानी नुक़सान जो अज़ालो त नथा करे सघूं, बाक़ी सिंध सरकार माली मदद जी कोशिश कई आहे ऐं अॻिते बि मुतासिर ख़ानदान खे अकेलो न छॾियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।